आवाज़ टीवी जे ॾिनल सॾ सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्म इताद ऐं टेक्नोलॉजी खे भरपूर मोट। भिरियासिटी जा शहर ऐं झर जंग बि सकाफ़ती इंड लठी रंगनि सां झरकी पिया। भिरियासिटी जे ॻोठ राज़िक ॾिनो सोलंकीअ जे गवर्नमेंट कैंपस प्राइमरी स्कूल में हेडमास्टर ग़ुलाम शबीर अब्बासी, उस्तादनि मुमताज़ अली राजपर, नूर मोहम्मद सोलंकी, सैयद मुनवर अली शाह, निसार सुमरो, एहसान अली दौरू, अनीस सुमरो ऐं ॿियनि जी मेज़बानी हेठि रंगारंगी सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में सवें मासूम पितकड़नि स्कूली शागिर्दनि शागिर्दियाणियुनि अजरकूं ऐं टोपी पाए भरपूर शिरकत कई। सॼे साल में शागिर्दनि सां ये असांजो टेबलोज़ वग़ैरह ते या हिन प्रोग्राम खे सेलिब्रेट करण ते असांजो एन्युअल जेको हूंदो आहे सेलिब्रेशन डे टाइम टेबल हूंदो आहे, उन में बि असांजो एकता जो सेलिब्रेशन डे हूंदो आहे। ही असांजो अॼु जूं तयारियूं 3 डिसंबर जी तयारी आहे। इनशाला जीअं 3 डिसंबर ते बि प्रोग्राम थींदो, इनशाला ताला उहो बि भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं ऐं अहिड़ा प्रोग्राम सिंध जी सकाफ़त के उजागर करण जे लाइ अॼु जी 21वीं सदीअ में नौजवान नस्ल खे असांजे सिंधी सकाफ़त जी पहचान करण जे लाइ तमामु वॾी हथी ॾियनि था। असां ही जेको ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, साल साल ते मल्हाईंदा आहियूं अजरक टोपीअ जो ॾिहाड़ो। ही असांजी अहिड़ी हिकिड़ी निशानी आहे, भली ॿाहिरि मुल्क में हलिया वेंदासीं उते बि उहो ई ॻाल्हि कंदासीं। पाकिस्तान जो लिबास ऐं सिंध सूबे जो माण्हू आहे। असां पंहिंजे सिंध सूबे में ऐं सिंध माण्हुनि जो रवाजु आहे, को महिमान अची वेंदो उनजी ख़िदमतगार कंदा आहियूं। सिंधी अजरक असांजी पुराणी सकाफ़त रहियो आहे ऐं असांजो जेको आहे पढ़ने में मरने में अजरक वॾा इस्तेमालु कंदा हुआ सकाफ़त तौरु। ऐं इन शइ खे असांखे वधीक उजागर करिणो आहे, छाकाणि त हींअर नओं नस्ल जेको आहे न थोरो इन सकाफ़त खां हटी वियो आहे। इन करे इन नौजवान नस्ल खे अॻिते आणण लाइ इन सकाफ़त जे राह ते गामज़न करण लाइ ही तमामु भला प्रोग्राम आहिनि। ॾाढो टोपी अजरक वारा सभई नचासीं साईं, सभई नचासीं ऐं साईं सभई साईं नातू मातू चयूंसीं ऐं साईं सभिनी ख़ुशी वरिती। साईं हमद इसी दुनिया में अजब नज़ार, साईं सग सम्झ प्यारा उभई धरतीअ ते इसरार जड़ सब जिनसार, वण टण बूटा धणियो पाया, किस्मे किस्मे पन्न बना, फुल फुल मेवा कई गुलजार, जोड़िया साईं सब जिनसार। सुने वतन जे चमन के सवारे हलो, सवारे सजारे उचारे हलो, सकादी नज़र सां निहारे हलो, वफ़ा जे अखर खे उचारे हलो, सवेसी जे उबते उबारे हलो, सॼो साथ सारे संभाले हलो, कंदर ताईं किन दिल मां कढी वक़्त ते सॼो ध्यानु ॾियारे हलो, जबल जंग दड़िया लताड़े लंघो, ॾुखनि जे त डूंगर खे ॾारे हलो। जी नाज़रीन, तव्हां भिरियासिटी वेझो ॻोठ राज़िक ॾिनो में गवर्नमेंट प्राइमरी कैंपस स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि जा वीचार ॿुधिया, जिन जो चवणु आहे त असां पंहिंजो सकाफ़ती ॾिहाड़ो जेको आहे उहो भरपूर नमूने जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। इन्हनि ॿारनि मासूम ॿारनि जो इहो बि चवणु आहे त संदन खेनि अॼु ही ॾींहुं मल्हाए जेको आहे तमामु घणो मज़ो आयो। इन्हनि जो इहो बि चवणु आहे त आवाज़ टीवी पारां जेको स्लोगन ॾिनो वियो आहे, सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्म इताद ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि जेको आहे 3 डिसंबर जो ॾिहाड़ो हू जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ टीवी न्यूज़ भिरियासिटी।